मोहतरम जुल्फकार वाहूचो साहब, इन प्रोग्राम के ऑर्गेनाइजर, स्टेज ते वेठल असांजा सीनियर अगवान सरताज चांडियो साहब, शौकत तुनियो साहब, साजिद महेसर साहब, डॉक्टर सईद मेमन साहब, मुस्तफ़ा चांडियो साहब, जुल्फकार राहूजो साहब, पिंडाल में वेठल जमील मेमन साहब, कदम अब्बासी साहब, नौजवानों असद बुद्ध साहब, जमीर बुगेरी साहब, सिंध जो मानू बजाय जो असा के अची दाह दे, जे मानू जो पेर अची वने ना मोटरसाइकिल में, उनके रामभाड़ करण खपन। जल 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 बाइक बिहार बिहार पोया पेर अची वियो। हाँ जो पेर आयो पियो आ, वो मोटरसाइकिल ते गाना गाईंदो वने पियो, भरसां जो पोयां ॿियो अचेसि पियो, सोचे तो तुंहिंजी खुड़ी वटिजी वई आहे, रत पियो वञे ई। ख़ुदा जा बंदा फटफट जो बिहार लह पोयां, हुटपा ॾींदो, गीत ॻाईंदो, चांहियूं पीअंदो, पान गुटका खाईंदो, ठरा पीअंदो, इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा वठंदो, बिरयानियूं खाईंदो, नचंदो कुॾंदो वञे पियो। असीं पोयां लॻा अचूं ॿ फटफट में पेरायो अथई, टंग वटिजी वेंदी, गाॾी बिहार लॻा पिया आहियूं। डॉक्टर सईद मेमन असांजो पुराणो दोस्त आहे, अॻवान आहे, चई आउं नोटिस पियो कयां, नोट पियो कयां, तव्हां सॼे सिंध में हलो पिया। मूं चयोमांसि हा, हिन 4-5 हफ़्तनि में शहदादपुर, बदीन, मीरपुर ख़ास, टंड मोहम्मद ख़ान, केन शाह, मेहड़, दादू, अॼु कंदकोट, वाही पांधी, हींअर हिते वेठा आहियूं जाड़ा वाहूचा, परीहं दौलतपुर आहियूं, 2 ॾींहंनि खां पोइ मातली आहियूं, पोइ ठटे आहियूं। पिया डोड़ूं अदा फटफट में पेर आयो अथई, बिहार जल गाॾी, हमरा उॾामंदा वञनि। तव्हां वटि बि आया आहियूं जाड़ा वाहूचा जे दोस्तनि वटि, जुल्फकार वाहूचे जी दावत ते, ऐं ॿियो नौजवान जेको असांजो ऑफिसर, छा नालो आहे दा, मुज़म्मिल वाहूचो, अहिड़ा फॉरम बि ठाहे पियो ऐं हुन सां गॾु हिकिड़ी रिस्पॉन्सिबल जॉब बि करे पियो। नालो कोन थो दोहिरायां न त वरी पता मुंहिंजी तकरीर ॾिसंदा माण्हू पुछंदा हीउ जाड़ा वाहूचा में अहिड़ा कम बि करे पियो, वरी हरू भरू निकिरनि सां एक्सप्लेनेशनूं। तंहिंजे करे अहिड़ा नौजवान ज़बरदस्त कमु पिया कनि। हींअर जॾहिं आउं निकितुसि कंदकोट खां, तॾहिं कंदकोट पोइ तां हाणे रस्तनि जी ख़बर आहे त कंदकोट मां अचिबो, पोइ तंगवाणी, पोइ घोसपुर, पोइ करमपुर ऐं खानपुर ऐं शिकारपुर ऐं लखी, फिरंदो फिरंदो मदे जूं, ऐं ख़राबु आहे पुछणु। नसीराबाद हिते थोरो परे थी वियो, वॻण टिपियासीं, वरी गाॾी बीहारे पुलिस चौकी त पुछियोसीं, ड्राइवर असां वारो ओधर ते वरितल ड्राइवर आहे ख़ान सूमरे खां, असांजी गाॾी ख़राब थी बीठी आहे मोरे में, उन खां पुछियोसीं, हुन चयो मूंखे ख़बर आहे, पिया त मतां मुंहिंजी न पोइ। हींअर गस में कंहिं पुछियो LPG ऐं CNG में कहिड़ो फ़र्क़ु आहे, मूंखे ख़बर हुई, तॾहिं बि वेही दोहरायमि पिए ज़हन में त हिन मूंखां पुछियो आहे, इहो ज़िमेदारी वारो सुवालु आहे, ॿिया भले जेसीं जवाबु ॾियनि, ऐं उनजी रिवीजन करे वठां ज़हन में, मतां का ग़लति ॻाल्हि चई छॾियां, चवनि अयाज़ लतीफ़ पली जे हीअं चयो, पोइ ॿियनि जॾहिं जवाबु ॾिना, पोइ ॿुधायो मां त लिक्विड फलाणी पेट्रोलियम गैस ऐं कंप्रेस नेचुरल गैस, उहा पोइ वेही ॿुधायो मां, तेसीं चयुमि त मतां ग़लति ॻाल्हि त कोन थो कयां। सिंध जो माण्हू वॾे एतमाद सां चवे थो मूंखे सभु ख़बर आहे। मसलन साइंस आहे, सॼी दुनिया चए थी त निजात जो रस्तो साइंस आहे। सिंध जे ॻोठनि में रहंदड़ माण्हू सम्झनि था त निजात जो रस्तो साइंस कोन्हे, निजात जो रस्तो के मेटाफिजिकल, माबैदुल तबैयात, के वहम, के विसवसा, के रिवायतूं, के हवालनि।
फलाणे ही चयो, पर ॾाॾे ही चयो, ॾाॾे ही चयो, हिन वण में ग़ैबात हूंदी आहे, हिते जिनात हूंदी आहे, हिते जिनड़ी आशिक थी पई, हिन क़ब्रस्तान वटां लॻिया पियोसीं, जिन चिबड़ी वाला, हिते मड़ पूरियल आहिनि, हिते हॾो लधो, हॾो पढ़ी ठगा जो कराई त हमरा इम्तिहान में फेल थी वियो, हिन खणी हितां जो पीर खां धाॻो वठाए ही जो करियो त सोणी हीरनि जहिड़ी कुंवार मिली वियसि। सिंधी न हिननि ख़बरुनि में हलनि पिया। हाणे इन्हनि ख़बरुनि जे बरख़िलाफ़ ॿिया माण्हू ॻाल्हाइनि बि कोन था, चवनि था ॻाल्हाईंदासीं मथां माण्हू रंज थी पवनि। आउं अॼु कंदकोट वियुसि, हिकिड़ो तरीक़ो इहो हो त आउं रीतियुनि रस्मुनि जी ॻाल्हियुनि खे छॾे आउं रुॻो ॻाल्हाए चवां कैनाल। मूं चयो त आउं कंदकोट आयो आहियां, कंदकोट जा माण्हू असांजा पंहिंजा आहिनि, उन्हनि पंहिंजनि माण्हुनि सां आउं मसलियत करे उहा ॻाल्हि कयां जेका उन्हनि खे वणे, ॿी ॻाल्हि न कयां। मूं ज़रूरी सम्झो त आउं कंदकोट में वेही चवान त हीउ जेको जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम आहे, इन में सरदारी निज़ाम में जेको तव्हां औरतूं घरनि में बंदि करे छॾियूं आहिनि, ॿारनि खे कुहाड़ी कुल ते ॾेई छॾींदव त वञी पलांद कनि, घर ऐं घोट ऐं घिटियुनि पाड़नि ऐं ज़ातियुनि ऐं क़बीलनि में विराए छॾियो अथव। ऐं फलाणी ज़ात जो आहियां, फलाणे क़बीले जो आहियां, फलाणी बिरादरी जो आहियां, इन्हनि ॻाल्हियुनि में माण्हुनि खे उलझाए छॾियो अथव। ऐं वेठा चयोमान, मुंहिंजो पेर जे आङूठे खे वेठा ज़ोर ॾियो, सूर अथव ॾंदनि में, धाड़ेल अगवा करण वारा, ॾोह करण वारा तव्हांजा सरदार पैदा कनि, तव्हीं वेठा शहरी इताद ठाहे DC ऐं SP खां पुछा कयो, उन्हनि जे पोयां हू वेठा आहिनि। तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं न कंदासीं ऐं पाण मिड़ई मथां लेपा पोती करे ख़बरूं चालू करे हलिया वेंदासीं त पोइ असांजे अचण जो फ़ाइदो कहिड़ो थियो। ऐं सीट जी पटका ॿधी ड्रोड़ी तव्हांजी राति जी पहुचां ऐं ॻाल्हियूं करे जाड़ा बाबू चया, माण्हू हिमत कयो, पढ़ो, तैलीम हासिल कयो, फलाणो इनकलाबी थियो, हलूं था ठहियो। ऐं हिते जी बीमारी का ॿी हुजे, मसलन ही ॻोठ आहे या ही इलाइक़ो आहे नसीराबाद, इन में कहिड़ो तइलीमी इदारो सुठो आहे, कहिड़ो तव्हीं चवंदो तइलीमी इदारो दादू खां भलो, दादू सां मुक़ाबिलो आहे छा? तव्हीं चवंदो असांजो गंबट खां भलो आहे, गंबट सां मुक़ाबिलो। तव्हीं जॾहिं मार्केट में वेंदव, इंटरनेशनल मार्केट में, जॉब मार्केट में, हींअर ॾिठमि न सईद जी पुट ऐं न्याणी, ज़बरदस्त ॾेखारी मूंखे तस्वीरूं, हमरा ज़बरदस्त लॻो पियो आहे, तयारु थियो आहे, उहो प्लास्टिक सर्जन आहे। हाणे प्लास्टिक सर्जन छोकिरी जेका थींदी, हुनजो मुक़ाबिलो को जाड़ा वाहूचा जे माण्हू सां थींदो या नए देरे सां, हुनजो मुक़ाबिलो थींदो इस्लामाबाद, लंडन, न्यूयॉर्क, कराची, सिडनी, मेलबर्न सां। हाणे तव्हांजो मुक़ाबिलो मुंहिंजो वाराएगा स्कूल भलो आहे, असांजी होटल जेका आहे सा ख़ैरपुर जूसो खां भली आहे। ख़ैरपुर जूसे केरु थो पुछे, जाड़ा वाहूचा केरु थो पुछे? कराची में वञी माण्हू खे ॿुधाईंदा आहियूं जाड़ा वाहूचा मां पढ़ी आयो आहियां, चवंदा बाबा जाड़ा वाहूचा जी जुंगशाई जे पलीजनि जूं ख़बरूं छॾ, ॻाल्हि कर हिते त ही टेस्ट, रिटन टेस्ट ॾे, तोखे अचे छा थो, तोखे वाइवाज़ पुछूं था तोखे कहिड़ी ख़बर आहे, तोखे साइंस जी कहिड़ी ख़बर आहे, IT जी कहिड़ी ख़बर आहे, जनरल नॉलेज कहिड़ी अथई, बायोलॉजी में छा पढ़ी हुई, फिजिक्स केमिस्ट्री में छा पढ़ी हुई। छोकिरी जेका पाण घरां कढंदासीं हुनखां इहे सवाल थींदा, छोकिरे खां इहे थींदा, उहे आहिनि ई कोन। पोइ पाण खे हू एक्सप्लॉइट था कनि। मिसाल ही कैनाल पिया ठहनि, पाण तव्हां सोशल मीडिया ते सवाल कहिड़ा था पुछो, तव्हांजा सवाल आहिनि धाड़ेल वाह, शहबाज़ शरीफ़ पियो ठाहे, ज़रदारी आवाज़ बुलंद कर। तव्हां सिंधी माण्हुनि खे सवाल ॾिसो, सोशल मीडिया ते सवाल कहिड़ा आहिनि? सोशल मीडिया ते सवाल आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं सिंध हुकूमत इन ते स्टैंड वठे। सम्झो था छा पिया चओ? माना जे धाड़ो लॻंदो हुजे त तव्हां मोहबशीदी खे चओ त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ स्टैंड वठ। जेको SHO माण्हुनि खे मोचड़ आणे पियो, उन SHO खे चओ त लाकअप में तशद्दुद जे ख़िलाफ़ स्टैंड वठ। जेको चर्च खपाए पियो ऐं जेको अफ़ीम खपाए पियो, ठरो विकिणे पियो, जंहिंजो गुतो खुलियल आहे, उनखे चओ था हेॾां अच, तूं स्टैंड वठ ठरनि ऐं गुटकनि जे ख़िलाफ़, जेको गुटका पाण विकिणे पियो। जेके ठाराइनि पिया, तव्हीं उन्हनि ते तनक़ीद ऐं मलामत करण जे बजाए उन्हनि खां उमेद पिया रखो त बाबा तूं ॻाल्हाए। हू वञी हुते मोकल ॾेई आया आहिनि, हू इरसा मां मंज़ूरी ॾेई आया आहिनि, हू कैनाल मंज़ूर करे आया आहिनि, हुननि ऐवान सदर में कैनालनि लाइ इजलास घुराए, उतां मंज़ूरी ॾिनी, हू उहा मंज़ूरी ॾेई, पोइ वरी इरसा विया, वापडा विया, उतां मंज़ूरी ॾिनऊं त सिंध जो पाणी बंदि कयो, ऐं सिंध जो पाणी बंदि करण लाइ मंज़ूरी ॾेई, पोइ वरी सिंध जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले में ॾियनि पिया। ग्रीन पाकिस्तान, पाकिस्तान असांजो मुल्क आहे, असांखे प्यारो हूंदो जेतिरो तव्हांखे सरगोदा में प्यारो हूंदो ऐं गुजरांवाला में प्यारो हूंदो या पिशावर ऐं मर्दान ऐं बनू में प्यारो हूंदो, ओतिरो प्यारो पाकिस्तान छठे जे माण्हू खे बि थी सघे थो, शिकारपुर में बि थी सघे थो, हिते लाड़काणे ऐं कबर शदादकोट में थी सघे थो। पर
यो कहिड़ी अटकल आहे, कहिड़ो अकुल आहे जो साइन सरसब्ज ज़मीनुनि खे सुकाए, उन्हनि खे हाइड्रो करे, उन्हनि खे पीलो करे, उन्हनि खे नासी करे, उन्हनि खे ग्रे करे, उन्हनि खे बंजर रेगिस्तान सहरा करे, ऐं तव्हां पंजाब जे कुझु ज़िलनि जे सुकल ज़मीनुनि खे सरसब्ज कयो। हिकिड़े माण्हूअ जो 2 गुड़दा हुजनि त हिकिड़ो गुड़दो कढी खणी ॾिजे, पुफे खे, चाचे खे, पीउ खे, मामे खे ॾे। हिकिड़े माण्हू जो गुड़दो हिकिड़ो लॻल हुजे, उहो गुड़दो हुनजो कोरे कढी, वरी ॿियो माण्हू जेको हुजे हुनखे गुड़दो हणी उहो तयारु ई मरी वञे तड़पी तड़पी। हीउ कहिड़ो अकुल आहे? ऐं इहो अकुल छो पियो थिए? इहो इन करे पियो थिए जो पाण माण्हू पढ़ियल ई कोन, पढ़ियल अख़बार वारी पढ़ियल कोन थो चवां, मैट्रिक इंटर हूंदो सभु, तव्हीं BA हूंदो, पढ़ियल माना सियासत पढ़ियल कोन आहियूं, बसि मंज़र में कोन था वञूं। तव्हीं सम्झो था, तव्हीं माना रुगो झाड़ा वाहुचा न, नसीराबाद न, सॼी सिंध जे माण्हुनि जी अक्सरत उहे सम्झनि था त असीं त सही आहियूं। हाणे ग़लती किथे पई थिए? तव्हीं सम्झो था असीं त सही आहियूं, पीपुल्स पार्टी ज़्यादती पई करे ऐं नवाज़ शरीफ़ ज़्यादती पियो करे। तव्हीं इहो सम्झो ई कोन था। इहा ॻाल्हि ईअं आहे जीअं 7-8 सालनि जो ॿार बाहि में किरी वञे, पिणस वेठो हुजे, चए ॿार न भाॻो वञी बाहि में सड़ियो, उन नंढड़े ॿार खे तव्हांखे रोकणो हो न, पीउ खे, त बाहि में न सड़े। वॾो थोरी हो, नंढड़ो ॿार हो, रिड़ी रिड़ी वियो पे स्त्री जे वेझो, तव्हांखे रोकणो हो। त अहिड़ा जेके नंढड़ा ॿार तव्हांजे दिमाग़ में वेठल आहिनि, तव्हां मां हर कंहिंजे आयो बुतनि में वॾा कंधार मुड़ुस आहियो, 5 फुट 6 फुट 6.5 फुट कद अथव, अंदरि जेको नंढड़ो ॿार आहे सो रिड़ी 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 स्त्रीअ जे वेझो पियो वञे, टांडे जे वेझो पियो वञे, ऐं पोइ टांडे में अच थो वञे, सड़े थो, पोइ दाह थो करे। उहो टांडो ऐं स्त्री छा आहे? उहा टांडो ऐं स्त्री आहे इलेक्शन वारो ॾींहुं, जॾहिं ताईं बिजा तीर बिजा करे टिपा ॾेई वञी वोट था ॾेई अचो। नचंदा टिपंदा, बिजा तीर बिजा। अबा ही पोलिंग तो हिते हिन ॻोठ में पोलिंग लॻंदियूं, मूंखे पक आहे, भले तव्हीं छा बि चओ, मूंखे सोरहाना पक आहे, हिन ॻोठ में नंगर पार्कर में, टीपले में, जहिड़ा कंदकोट ओॾा को जुंगशाही, को झुमपीर, को मातलियूं, उते पोलिंग हूंदियूं, ऐं हिते वेठल किन माण्हुनि मां के न के उहा पोलिंग संभालींदा हूंदा। हिते वेठल माण्हुनि मां के न के ॿाहिरि पर्चियूं ठाहींदा हूंदा। हिते वेठल माण्हुनि मां के न के चवंदा हूंदा माईअ खे, झले अमा ही पर्ची ॾेई हिन निशान ते वञी ठपो हणी अचणी। हाणे जेॾीमहिल उहो ठपो हणायो पिया, ओॾीमहिल उहो ठपो हणाए तव्हीं इहो घस ठाहियो पिया, तव्हीं इहो ॿिज पोखियो पिया, त तव्हां जूं ज़मीनूं हलियूं वञनि, तव्हांजो पाणी हलियो वञे, तव्हांजो रोज़गार हलियो वञे, तव्हांजा ॻोठ हलिया वञनि, तव्हांजी तालीम हली वञे, तव्हांजी सिहत हली वञे, तव्हांजी अस्पतालनि जूं दवाऊं हलियो वञनि, तव्हांजे स्कूलनि मां उस्ताद हलिया वञनि, तव्हांजे कॉलेजनि मां लेबोरेटरियूं हली वञनि, तव्हांजी सिंध जी ज़मीन जो इंच हलियो वञे, तव्हांखां कराची शहर हलियो वञे, तव्हांजो पाणी हलियो वञे, तव्हांजा जबल हलिया वञनि, तव्हांजा पहाड़ हलिया वञनि, तव्हांजा जज़ीरा हलिया वञनि, तव्हांजा कारूंजर हलिया वञनि, तव्हांजो तेल हलियो वञे, तव्हांजो पेट्रोल हलियो वञे, तव्हांजी गैस हली वञे, तव्हांजो कोयलो हलियो वञे, उहो ओॾीमहिल जेॾीमहिल तव्हीं ठपो हणो पिया, ओॾीमहिल तव्हीं हाणे ॾिसो, हींअर का इलेक्शन त आई कोन्हे, न तव्हां वोट घुरण आयो आहे। जे इलेक्शन ऐं वोट हुजे हा त चया परीहं अयाज़ पली जो त बीठो आहे, झाड़ा वाहू चवां मां, तॾहिं इहो ख़बरूं पियो करे जो परीहं हिनखे हीअ पोलिंग खटणी आहे। ऐं त बीठल कोन आहिनि, न हींअर बीठल आहिनि, न अॻे 50 साल अॻु में बीठो हुउसि। जेॾीमहिल हिते तव्हीं इहो ठपो हणो पिया, चेक कढी ॾींदा आहियो न, पोइ चेक में अॼुकल्ह माण्हू वधिजंदा आहिनि। चेक त कटे कोन ॾींदा आहियो न, चेक कटे ॾींदो वधिजी वेंदो। के माण्हू खे ईअं त चेक ॾेई छॾियो 50,000 जो, ऐं पोइ हू जमा कराए मेमो लॻाए, पोइ तव्हां ते केस दाख़िल करे, त मूंखां 50,000 वरिता, वापसि ॾिनी, चेक कूड़ो थी वियो। पोइ ईअं चेक त कोन ॾींदा आहियो कंहिंखे, 25,000 न 5,000 जो चेक बि कोन ॾींदा आहियो। खरबे रुपयनि जो चेक आहे उहो वोट ते ठपो, खरबे रुपयनि जो उन चेक ते लिखियो पियो आहे, जेको अलानो पियो हणे, जेको धणी बख़्श पियो हणे, जेको शबीर पियो हणे, जेका माई ॻोठ वेठी, मासी जन्नत वेठी आहे, अधी सकीन जेॾीमहिल ठपो पई हणे, तव्हीं ठपो पिया हणो, उन ते लिखो पिया ही ठपो हणी, चेक ते सही पिया कयो। तव्हांखे आया जबल, तव्हांखे आयूं असांजूं ज़मीनूं, तव्हांखे आयो असांजो पाणी, तव्हांखे आई असांजी इज़त नफ़्स, तव्हांखे आयो असांजो वक़ार, आयो असांखे पेट्रोल गैस, आई कराची, आया शहर, आयूं ज़मीनूं, आयूं मिल्कियतूं, सभु तव्हांखे लिखी पोइ ठपो हणी ॾेई छॾिया। पोइ ॾेई ठपो हणी ॾेई तव्हांजे टके सिर पिया विकामनि, हाय हाय तबाह थी वियो, ज़ोरी थी वियो, मरी वियासीं। भाई इहो जो चेक लिखी ॾेई आहीं, सो चेक जो लिखी ॾेई आयो आहीं, सो
चेक लिखी दी है एकदम के साइंस पढ़ण का रोके छड़ीन तवा के इल्म अकुल समझ अगते वधण तरक्की का रोके छड़ी यो तवी पाण इख्तियार का दियो एकड़ी तई ज़ॉम्बीज़ जी एकड़ो लश्कर ऐं फौज दा तैयार कयो ज़ॉम्बीज़ ॾिठा त जवाब पेप्सी जंबू दे एकड़ी ही सिको खणी आया कल उछला जो चरियो ही छा खणी आई दौर बदलजी विया उहे सुका सिका आउटडेटेड थी विया दवाऊं आउटडेटेड थी वियूं रेसोचन खाए बि मलेरिया ला आउटडेटेड कोडोपेरन गोरी हूंदी आउटडेटेड ज़माना गुज़री 100 सालनि खां पोइ वरी तरक़ी करे वरी चओ त न पाणी हारण सही आहे छाकाणि त पाणी मथे लेयर खे खणी फुलणा थी वेंदा अंदरो लेयर बचाए वठंदो चमड़ी जो साइंस रोज़ नई ईजाद पई करे रोज़ नयूं ॻाल्हियूं पई करे पाण पुराणियुनि ख़बरुनि ते चिंबड़िया पिया आहियूं आऊं तव्हांखे इजाज़त थो वठां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए पर आऊं तव्हांखे रुगो या राय ॾेई पियो वञा त आऊं गुज़ारिश ही पियो कयां त आऊं तव्हांखे गुज़ारिश ही करणु आहियां त तव्हीं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि साॻियो माण्हू गौर कयो छा पियो चवां साॻियो माण्हू साॻे दरिया मां 2 दफ़ा न लॻंदो आहे सोचो छा पियो चवां साॻियो माण्हू साॻे वहंदड़ दरिया मां 2 दफ़ा लंघे नथो सघे सबबु कहिड़ो जो जेॾी महिल हिकिड़ो दफ़ो लंघे आयो जेॾी महिल ॿियो दफ़ो उन दरिया में घिड़ियो त उहो दरिया साॻियो आई कोन्हे उहो पाणी लंघे वियो हाणे ॿियो पाणी ऐं जॾहिं उहो माण्हू घिड़ियो तॾहिं उहो माण्हू बि साॻियो न आहे उन में हज़ारे लखे सेल मटिजी विया हज़ारे लखे सेल ॿिया नवां ठही विया उहो माण्हू बि तब्दील थी चुको आहे न उहो माण्हू साॻियो आहे न पाणी साॻियो आहे ही सॼी संद तेज़ी सां तब्दील पई थिए इन में जे तव्हीं साॻिया आहियो मूंखे कल्ह कंहिं माईअ पुछियो कि मूंखे ऑफिस में लॉ ऑफिस में आई मूंखे चई टियों ॾींहुं मूंखे चई मुंहिंजो मुड़ुसु मूंखे हाणे ओतिरो भाए नथो जेतिरो शादीअ जे वक़्तु भाईंदो पोइ मुंहिंजो छा मसइलो छा आहे चई बसि हाणे मूंखे तलाक थो ॾे ॿार फलाणा पुटु हीअ खणी वेंदो धीउ मूंखे थो ॾे पुटु खणी थो वञे फलाणो 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 ख़ैर उहो त कानूनी मसइलो मूं चयोमांसि अदी तुंहिंजो मुड़ुसु तोखे छो भाए जी शादी कई तूं मुंहिंजो तुंहिंजे मुड़ुसु तोसां शादी कई तॾहिं उहो छा हो जी फलाणो हीअं हो मुंहिंजो तॾहिं तूं छा वई चवां हीअ हुअसि मुंहिंजो शादीअ घणा साल थिया चई 9 साल मुंहिंजो 9 सालनि में तुंहिंजो मुड़ुसु छा थियो चई उहो हीअं थी वियो मुंहिंजो तूं छा थी अची आऊं साॻी आहियां मुंहिंजो पोइ तोखे छो भाए 9 साल जेका अॻे हुई सा तूं ओड़ो ई अज़ाब हाणे पई ऐं हू 9 साल में मटिजी प्रमोशन वठी पैसा कमाए अॻियां थी गाॾियूं वठी तरक़ी करे वियो तूं साॻी जी साॻी हचा थियो वेठी तो पाण खे हचा कोन चयोमांसि मुंहिंजो तूं साॻी जी साॻी वेठी तो पाण खे तब्दील कयो ई कोन तूं का पढ़ी आहे का प्राइवेट इंटर ॾी आहे का BA ॾी आहे को फिट रही आहे को वज़न घटाई आहे को किताब पढ़ी आहे का नावल पढ़ी आहे का फिल्म ॾिसी आहे को अकुल इस्तेमालु करी आहे को फर्स्ट एड मेडिकल ॾियणु सिखी आहे को समाज में काराइती थी आहे को पाड़े जे ॿारनि खे ट्यूशन ॾी आहे तुंहिंजो मुड़ुसु चए मुंहिंजी आऊं बि तब्दील थिया पियो मुंहिंजी तुंहिंजा ॿार चवनि त मुंहिंजी माउ बि तब्दील थिए पई तव्हीं पाण जो जाइज़ो वठो आऊं बि जाइज़ो वठां रुगो तव्हीं न आऊं जाइज़ो वठां त गुज़िरियल महीने जनवरी में जेको अयाज़ लतीफ़ पली जो हुअसि फेबरवरी जे एंड में उहो साॻियो अयाज़ लतीफ़ पली जो त कोन आहियां नई शइ छा सिखियो आहियां गुज़िरियल 25 ॾींहंनि 30 ॾींहंनि में दुनिया तेज़ी सां बदिलजे पई मूं नओं छा सिखियो मूं नओं किताबु कहिड़ो पढ़ियो हींअर पढ़ियुमि न का हिकिड़ो दोस्त वेठो आहे उनजी बि नौकिरी जीअं वाइस प्रेसिडेंट खे चयो हुनजो नालो वठंदुसि उनजी बि नौकिरी न हली वञे उहो बि कंहिं जाइ ते पाण खे वणाइण लाइ नौकिरियुनि में पूरो आहे उनजो बि नालो कोन थो वठां वेठो आहे साम्हूं उहो साम्हूं पहिरीं लाइन में क़दम अब्बासी भरिसां वेठो आहे सो उन मूंखे चयो चई मसनवी रोम पढ़ियुमि चई मसनवी रोम पढ़ियुमि पर मूंखे वणी कोन मूं चयोमांसि शाह लतीफ़ खणियो पियो हलंदो पाण सां गॾु चई हा पर अलाए कहिड़ी चई हुन में ख़बरूं वठी यूनानी लिखियो पियो आहिनि त मूंखे ख़ुशी थी हुन मसनवी रोम पढ़ी गाॾी में असीं इहे ख़बरूं कंदा ईंदा आहियूं छा पढ़ी कहिड़ो किताबु पढ़ी हुन में कहिड़ी ॻाल्हि आहे चई हुन में हिकिड़ी जॻह ते लिखियो आहे मसनवी रोम में मौलाना रोम त इहे जेके नड़ पोखिया पिया आहिनि बांस ऐं कमांद पोखियो पिया ॾिसण में परे खां ॿई साॻिया आहिनि उहो वेझो वञी छुई ॾिसण इस्तेमालु करण सां ख़बर पवंदी त हीउ बांस आहे कंहिं कम जो कोन्हे ऐं हीउ कमांद आहे जेको मिठो आहे जेको इंसान खे भलो करे थो फ़ाइदेमंद आहे पर उहो परे खां ख़बर कान पवंदी उन ज़माने में ॻाल्हि कई अथसि 1000 साल अॻु हाणे जेकर तव्हीं पाण खे तब्दील न पिया कयो तव्हां जूं ख़बरूं साॻियूं आहिनि
डॉक्टर आयो तो साॻी ख़बर, नई मेडिकल एजुकेशन जी का ख़बर कान्हे, वकील आयो तो पुराणो दर केस आयो वञी ॾेई आयो स्टीनो खे टाइपिस्ट खे डज़ 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 उन वटि फॉर्मेट ठहियो रखियो आहे, ठक 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 रुगो नाला मटाई कलम विधई बेल एप्लीकेशन ठाही तव्हां दाख़िल करे छॾी। इंजीनियर आयो त पुराणियूं डिज़ाइनूं पोइ पुलियूं सभु भॻियूं पियूं आहिनि। तंहिंजे करे जुस्तजू कयो, रोज़ नई शइ सिखो ऐं ज़रूरी न आहे त जेका शइ के तमामु वॾे मुस्तनिद माण्हू वटां अचे पई उहा सही आहे। थी सघे थो कंहिं मुस्तनिद माण्हू वटां ईंदड़ ॻाल्हि बि ग़लति हुजे पर हुनजा इम्कान घटि हूंदा। ऐं जेको ॼटु हूंदो सफ़ा अणपढ़ियल वरी बि BA वारो कोन पियो चओ, अणपढ़ियल माना ज़हनी तरह अणपढ़ियल, भले डिग्री कहिड़ी बि हुजेसि, उनजी ॻाल्हि खां हू वधीक होशियारु हूंदो पर ग़लती उहो बि करे सघे। कीअं? मसइलो वरी मिसाल ॾियां, ताज़ो वाक़ियो थियो आहे, हीउ गूगल अथव, गूगल मैप, हिन ते एड्रेस ॻोल्हबी आहे, नसीराबाद कहिड़े पासे विझो अथव, नसीराबाद लाड़काणे खां पंधु ॿुधाईंदो, हाणे अॻियां साॼे हथ ते मुड़, इहा ख़बर अथव या कोन अथव? आहे ख़बर? पक या मां का अहिड़ी ॻाल्हि पियो कयां अमरा चवण लाइ छा आहे गूगल मैप, जॾहिं खे ख़बर हथ त मथे कयो, हा ठीकु आहे तयारु आहियो। उन गूगल मैप में इंडिया में हिकिड़ो माण्हू निकितो ज़ाल ऐं ॿारनि सां, गूगल मैप जो हितां फिरी हीअं पुल ते वठी हल वियो पे। गूगल वारे त पुराणा सैटेलाइट फोटा आहिनि न, पुल का उन ॾींहुं शाम जो किरी पई, ही गाॾी स्पीड में खणियो 80 मील फी कलाक जे रफ़्तार सां उॾामंदो वियो, पुल जे विच ते पुल टुटलियो त फेको कई सभु मरी विया। गूगल मैप त पे ॾेखारियो हू त रस्तो आहे वञ शॉर्टकट, अॻियां त पुल टुटल हुई, तंहिंजे करे किथे अॻियां तव्हांजी पुल टुटी त कान पई आहे, डोड़ंदा वञूं पाण सभु काईंदा फर्स्ट क्लास, डोड़ंदा कामयाबी ॾांहुं वञूं पिया, अॻियां पुल टुटी त कान पई आहे, अॻियां गस आहे या कोन्हे, ऐं उहो गस सही आहे या कोन्हे। तव्हांखे जेको पढ़ायो वियो आहे, तव्हांजे चौधारी माण्हुनि ते पटी पढ़ाइनि था, हीउ ख़राबु आहे, हीउ ठग आहे, हीउ 2 नंबर आहे, तूं सचो आहीं, तूं जे गस ते इहो सचो ई, ॿिया सभु ठगनि। तव्हांखे 24 कलाक तव्हांजा मिट माइट घर भाती, तव्हांजे मसलिक वारा माण्हू, तव्हांजे फिरके वारा माण्हू, तव्हांजे पाड़े वारा माण्हू, तव्हांजा वॾा, तव्हांजा पार्टी साथी, तव्हांजे NGO जा साथी, तव्हांजा सिविल सोसाइटी जा साथी, तव्हांजा अदीब, उहे सभु चवनि था पाण सही आहियूं, उहे सभु ग़लति। किथे ईअं त कोन्हे जो पाण ई ग़लति आहियूं उहो सही आहे। कॾहिं इम्कान ते सोचियो अथव? हिकिड़े फिलासफर त इहो बि सवाल कयो आहे त ईअं त कोन्हे त पाण सभु आहियूं ई कोन, ॿिए वरी कयो आहे ईअं त कोन्हे त पाण सभु मरी चुका आहियूं, टे वरी कयो आहे ईअं त कोन्हे त पाण सभु मरी चुका आहियूं, इम्तिहान मां गुज़री चुका आहियूं, जिते पाण रहूं पिया इहो दरअसल ही दुनिया कोन्हे, पाण दोज़ख में पिया रहूं, पाण खे ख़बर ई न हुजे। माण्हू अहिड़ा सवाल पुछंदा आहिनि, इहे ॻाल्हियूं फ़िलहाल सम्झण लाइ थोरी मुश्किल हूंदियूं, पर इहे सम्झंदासीं तॾहिं पाण रवाजी हली चली वारियुनि ॻाल्हियुनि खां एडवांस ॻाल्हियूं कंदासीं। हली चली वारी ॻाल्हि आहे त ज़रदारी आहे, कीअं बि आहे, पंहिंजो सिंधी आहे, असांजो हुकुमरान आहे, वेठो आहे, असीं सभिनी खे ॾिसो तव्हांखे छा ॿुधायो वियो आहे, हिकु ज़रदारी सब पे भारी, भारी माना ॻरो, हिकिड़ो ज़रदारी साहब आहे उहो सभिनी ते ॻरो आहे। ऐं असांजा पीपुल्स पार्टी जा दोस्त चवनि था बाबा ज़रदारी साहब केॾो दाना माण्हू आहे, केॾो होशियारु आहे। मुंहिंजी पुफी ॿुधाईंदी, गुज़ारे वई ग़ुलाम फातिमा, अदी मिनी चवंदा हुआसीं, उन ॿुधायो मूंखे लतीफ़ो ॿुधाई, चई ॻोठ जो हिकिड़ो वाघरी हो, सो घुमणु वियो, 5-10 साल गुम थी वियो, पर गीत हो आख़िर में हुनजी कुंवार पुछे थी, हिकिड़ो ॾींहुं डभनि ऐं ढिंगरनि मां अची उघाड़ो मोटी आयो, अलॻि उघाड़ो, सो चई हू फलाणो पटको केॾां वियो, चई हेॾां वियो, चई हू कुआड़ी केॾां वई, चई हेॾां वेली, चई तुंहिंजी गोॾ केॾां वई, चई गोॾ ॾेई ऐं राही रसाई रखी आयो आहे, गोॾ ॾिनमि उन में पाड़े में तलकात ठाहिया विया, माण्हू जा वास्ता वधाया विया। भारी माण्हू इहो हुजे जो पंहिंजो वतन ॾेई छॾे, पंहिंजो दरिया ॾेई छॾे, इहो जो क़ब्रिस्तान, पंहिंजी माउ, पंहिंजी भेण, पंहिंजी पुफी, पंहिंजी चाची, पंहिंजो पुटु, पंहिंजी ज़ाल, पंहिंजा ॿचिड़ा, पंहिंजो घर जो निम जो वण, पंहिंजे ॿचिड़नि जे तइलीम जा किताब, पंहिंजे न्याणनि जे मथे जी पोती, पंहिंजे अमड़ जो गगो, पंहिंजे पीउ जो पटको, उहो सभु ॾेई वरी कामयाबु थी वेठो हुजे त आउं कामयाबु आहियां, ऐं ॿिया वरी हुनजा मिट माइट वरी चवनि त भारी आहे, कामयाबु आहे, ज़बरदस्त आहे, पंहिंजो वतन, वसीला, क़ौम, धरती, अवाम
सम्झ पंहिंजी घरवारी जो लाश, पंहिंजे सालनि जो लाश, पंहिंजा मिट माइट, पंहिंजे सहुरे जो लाश, सिंध जे करोड़े लखे माण्हुनि जूं ज़मीनूं ऐं मिल्कियतूं, पंहिंजे शहीदनि जा लाश, उहे सभु ॾेई उन जे एवज़ टके जहिड़ो इक़्तिदार वठी ऐं आख़िर में पंहिंजो दरिया बि बंदि कराए छॾे ऐं पोइ पाण चङो भारी आहे। जग जहान अहिड़े भारी थियण खां अहिड़ो अज़ाब पंहिंजे वतन ते नाज़िल